अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियों शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। कोरंगी कराचीअ जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां चोरीशुदा मोटरसाइकिलूं ख़रीद करे पार्ट्स ॿियनि मोटरसाइकिलुनि में लॻाइण वारो जवाबदार आदिल मुराद वलद अबू तैयब खे गिरफ़्तार करे वरितो, जंहिं वटां 2 चोरी थियल मोटरसाइकिलूं 4 चेचिस ऐं 1 इंजन पिणु हथ कई वई। डिस्ट्रिक्ट नौशहरा फेरोज़ पुलिस ॿिनि जवाबदारनि अहमद यार ऐं रहीमदीन पठान जे कब्ज़े मां 110 किलो इंडियन गुटको हथ करे गिरफ़्तार करे वरितो ऐं जॾहिं त डिस्ट्रिक्ट जेकमाबाद पुलिस जवाबदार ज़ाहिद वलद मौला बख्श जमालीअ खे 1500 ग्राम चरस समेत गिरफ़्तार करे वरितो। ताजूदेरो थाणे जी पुलिस हिकु मेराण कार ऐं 160 किलो गुटके समेत जवाबदार अब्दुल्ला वलद कुर्बान अलीअ खे गिरफ़्तार करे वरितो। शुएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।